ही वीडियो सिंध जी कोयल समीना कंवल जे नाव जंहिं सिंध के हज़ारें गीत ॾिना जंहिंमें क़ौमी गीत बि शामिल आहिनि, पर हिन वक़्तु हू कैंसर जे मर्ज़ में मुब्तला आहे ऐं हुन जी केर बि सार लहण वारो नाहे। चए थो हर पल जा ज़ख़्म भोगे रहियो आहियां, पंहिंजे वजूद खे विञाए रहियो आहियां, हालतुनि जे ज़ंजीरुनि में जकड़ियल आहियां, मां वक़्त जो मारियल इंसान आहिस्ता आहिस्ता मरी रहियो आहियां। मरण खां पोइ कहिड़ा इल्ज़ाम ॾींदासीं दुनिया खे छॾण जा। हिते सताइण वारा बि पंहिंजा हुआ ऐं दफ़नाइण वारा बि पंहिंजा हुआ। इंसानियत उहा शइ आहे जेका दुश्मन खे बि सहारो ॾियण ते मजबूर कंदी आहे, ऐं एहसास उहा शइ आहे जंहिंमें ग़ैरनि जो ॾुख बि पंहिंजो ॾुख लॻंदो आहे।